सक्कर जे उलमाए मशाइख अॻवान अब्दुल रहमान साकिब, अल्लामा अब्दुल सत्तार ब्रोही, शकील अहमद शेख ऐं ॿियनि चयो आहे त 9 मई वारो वाक़ियो दिलि ॾुखोईंदड़ आहे। वाक़िए में मुलविस हर हिक खे फ़ौजी अदालतुनि में आणे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी वञे त जीअं ॿीहर कंहिं बि जुरत पैदा न थी सघे। अहिड़ो इज़हार हुननि सक्कर प्रेस क्लब में उलमाए मशाइख प्रेस कॉन्फ्रेंस करे कयो। मज़हबी अॻवाननि वधीक चयो त परॾेही एजेंडा तहत क़ौमी सलामती इदारनि ख़िलाफ़ प्रोपेगंडा करे मुल्क में इंतिशार खे फैलाइण जी नाकाम साज़िश कई वई। सिक्योरिटी इदारनि जे सरबराहनि खे अपील था करियूं त मुलविस किरदारनि खे वाइको कयो वञे। मुल्क जे मज़हबी अॻवाननि समेत सियासतदान बि पाक फ़ौज सां गॾु आहिनि। हुननि चयो त मुल्क जी सिक्योरिटी इदारनि सां यकजहती करणु ज़रूरी आहे। हुन मौक़े ते शाहिद सिद्दीकी, फैसल मुग़ल, ख़तीबुल्लाह शेख, अब्दुल वहाब चना ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।